सजावल में एनटीएस टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जे पुरअमन एहतजाज ते कराची पुलिस जे कयल वहशियाणे तशद्दुद ऐं एनटीएस टेस्ट पास उस्तादनि जे हक़नि लाइ जिदोजहद कंदड़ अॻवाणनि ते केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करण ख़िलाफ़ एनटीएस टेस्ट पास ज़िले सजावल जे अॻवाणनि जो गुलज़ार बारण, सिकंदर मलाह, मनान मेमण, अब्बास मलाह, मूलचंद, अलहबख्श शेख, गुलाम अब्बास लोहार जी अॻवाणी में प्रेस क्लब सजावल आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एनटीएस टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि सख़्त नारेबाज़ी कंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं एनटीएस टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जे पुरअमन एहतजाज ते कराची पुलिस पारां थींदड़ वहशियाणे तशद्दुद ऐं एनटीएस टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कंदड़ अॻवाणनि ते कूड़ा केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी।